नाज़रीन असीं मौजूद आहियूं यूनियन काउंसिल ओडेरोलाल स्टेशन जे क़दीमी ॻोठ मौलडिनू मीरजत में। हिन जदीद दौर में भी ही ॻोठ बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। हिन ॻोठ में न ड्रेनेज जी सहूलत आहे, न ई को तरक़ियाती कमु थियो आहे, न ई गैस जहिड़ी बुनियादी सहूलत मौजूदु आहे। इन हवाले सां अचो त हितां जे ॻोठाणनि जा वीचार मालूम करियूं। बीमार आहिनि जेके बि असां खणी था वञूं माना गाॾी में तो गस में माना जेके ख़तमु थियो वञनि। जीअं सूरत में त कंहिं बि चङे असांखे रोड रस्तो कंहिं बि कोन ॾिनो आहे, न का असांखे नालियूं ॾिनियूं आहिनि, न असांखे का गटर जो आहे, न का बि सहूलियत का बि ॻोठ में कोन्हे। जंहिंमें असां जेके बि चूंडियल नुमाइंदा अचनि पिया पंहिंजा कम ऐं पंहिंजा मतिलबु वॾा दिलासा आसरा ॾेई करे असांखे मुतमिन करे पोइ वञनि था, वरी असां वटि माना अचण लाइ तयारु कोन्हनि। ऐं गैस बि कोन्हे सहूलियत, का बि सहूलियत असांखे कोन्हे ॻोठ में, न की रस्ते जी आहे, न की का पाणी जी आहे, न की का गटर जेको आहे नालियूं आहिनि उहे कोन्हनि, का शइ कोन्हे। बाबा असांजे ॻोठ में मसइला आहिनि त गैस ऐं बिजली बि डाउन आहे, कंहिं वक़्तु अचे थी कंहिं वक़्तु अचे ई कान थी। ऐं हिकु त रस्ता आहे, रस्ता वस्ता ख़तमु थी विया, रोड टुटी विया, स्कूल ॾही वियो, का शइ असां वटि कान्हे। वोटनि जी टाइम ते सभु अमलदार सभु अचनि था हिते वोट ॾियो, कम से कम 1500 वोट आहिनि सॼा। वोट वठण लाइ सभु केरु हिते अचे थो, पर लेकिन असांजी पोइ पुछा गछा करणु केरु ई कोन थो अचे। महिरबानी करे असांखे अस्पताल खपे ऐं रस्तो खपे रोड। असांजे ॻोठ में न ड्रेन सिस्टम आहे, न गैस आहे, न ई सिहत लाइ अस्पताल आहे। तक़रीबन असांजा ॻोठ ॿ वॾा ॻोठ आहिनि, गामू ॻोठ मोलिनो मीरजत ऐं गामू मीरजत में। तक़रीबन हिकिड़े हिकिड़े ॻोठ में 1000 खनि जी आबादी आहे, जिते चूंडियल नुमाइंदा त वोट वठण लाइ अचनि था, पर असां खां वरी केरु पुछण वारो बि कोन्हे त भई तव्हांजे ॻोठ में के मसइला आहिनि। असांजे खां केरु पुछण वारो, इहो सिंध टीवी जा शुक्रगुज़ार आहियूं जो हर चकर असां वटि अचे थी, इहो असां खां वठे थी ऐं चूंडियल नुमाइंदनि ताईं पहुचाए थी। असां चेयरमैन बिलावल खां ऐं वज़ीर आला सिंध मुरादली शाह खां मुतालबो कयूं ख़ुदारा असांजे ॻोठ मोलिनो मीरजत में थोरो नज़र असानी करे वञे, जिते गैस जी बि ज़रूरत आहे ऐं ड्रेन सिस्टम जी बि ज़रूरत आहे ऐं 200 रुपया मण काठियूं वठी करे उहो पंहिंजो रध पचा 2 वेलनि जी मानी था खाऊं। बाक़ी ॿी का बि सहूलियत कोन्हे। रोड रस्ता त हुई असांजा तबाह आहिनि, जिते सिहत लाइ अस्पताल बि कोन्हे, जिते असीं 3 किलो 4 किलो मेल पंध करे मरीज़ खणी वेंदा आहियूं, उहो मरीज़ रस्ते में ई दम ॾींदो आहे। असां हिननि खां मुतालबो कंदा कयूं चूंडियल नुमाइंदनि ख़ुदारा असां ॾे कुझु नज़र असानी करे असांखे ही जेको आहे ड्रेन सिस्टम, गैस ऐं रोड रस्ता ॾिना वञनि। का सहूलियत कोन्हे। जे इलाही अचनि था असांजे ॻोठ में फिरियो अचनि था, पंहिंजा वोट हासिलु करियो निकिरियो था वञनि। जीअं असांजो ॻोठ ॾिसो था तव्हांजो पाणी केॾो गंदगी बीठो आहे ऐं जेके में रस्तो बि कोन्हे, का सहूलियत कोन्हे। बीमार थियनि था असीं कई परेशानियूं असांखे झेलणियूं थियूं पवनि। जीअं असांखे तव्हांजे हिन जेको हुकुमरान आहिनि, जेके बि आहिनि हिननि पार्टियुनि वारा आहिनि, असांजे अपील आहे, गुज़ारिश आहे त असांजे ॻोठ खे कुझु सुधारियो वञे ऐं जेको रस्तो ॾियो वञे। का बिजली जी सहूलियत कोन्हे, का गैस जी सहूलियत कोन्हे। छो असां हिन जेको धरती में असीं पैदा थियण वारा आहियूं ऐं असांजे हिन जो हक़ असांखे का सहूलियत कान थी मिले। बि कोन्हे, रोड बि अध में रहियो पियो आहे ऐं जंहिंमें अस्पताल बि कोन्हे। 2 ॻोठ वॾा आहिनि असांजा, हिन में का सहूलियत कोन्हे। PPR वारा रोड वठी वञनि, मुस्लिम लीग वारा वठी वञनि, वरी केरु निहारे ई कोन थो, अचे ई कोन थो, पुछे ई कोन थो छा आहे छा न आहे। स्कूल बि टठो पियो आहे। असांजे ॻोठ में तमामु घणा मसइला आहिनि, जंहिंमें पहिरियों मसइलो त असां वटि गैस जी सहूलियत न आहे। उन करे असांखे काठियूं करण में तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे। ॿी ॻाल्हि त 1991 में ईजाद थियल असांजो स्कूल, जंहिंखे 27 साल थी चुका आहिनि ऐं तंहिं करे उन स्कूल जी का बि सहूलियत न आहे। 27 सालनि खां पोइ उन स्कूल जी मरम्मत न आहे थी, न आहे उन स्कूल में पाणी जी सहूलियत आहे। ॿी ॻाल्हि त असांजे ॻोठ जा रस्ता ठीकु न आहिनि, जंहिंमें असांखे हॉस्पिटल वञिणो पवंदो आहे त 3-4 किलोमीटर पंधु करे वेंदा आहियूं, जंहिंमें कई मरीज़ फ़ौत थी चुका आहिनि।
नाज़रीन तव्हां ॻोठ मोले ॾिनूं मीरजत जे रहवासियुनि जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त हिन जदीद दौर में बि असां सीसी ब्लॉक, रोड, ड्रेनेज ऐं गैस जहिड़ी सहूलियत खां महरूम आहियूं। हिननि जो चवणु आहे त चूंडियल नुमाइंदा इलेक्शन जे टाइम त वॾा वॾा वाइदा करे पंहिंजा वोट वठी वञनि था, पर उन खां पोइ असांखे हुननि जी सार ई नथी लहणी पए। हिननि जो सिंध हुकूमत खां इहो मुतालबो आहे त बुनियादी सहूलियतूं ॻोठ खे ॾिनियूं वञनि जीअं ही सुख जी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन अब्दुल रज़ाक मीरजत सां गॾु हाफ़िज़ इम्तियाज़ चन्ना, सिंध TV न्यूज़, उडेरोलाल स्टेशन।